अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उंडर नवाब शाह मां ख़बर शामिल कयूं था। AK डायरी जी दौड़ मालपीड़ीअ जे बाअसर ठेकेदार सिंध हुकूमत जे हुकुमनि खे थुॾे छॾियो। पाबंदीअ बावजूद मालपीड़ीअ में आवाम जो रश, ज़िले इंतज़ामिया अखियूं बंदि करे छॾियूं। जानवरनि जी ख़रीदारी जारी। ज़िले में कोरोना वायरस जे वधंदड़ केसनि खे ॾिसंदे कोरोना वायरस जे फैलजण खे रोकण लाइ ज़िला शहीद बेनज़ीराबाद जे 2 तहलकनि में लॉकडाउन लॻल आहे, जॾहिं समूरे ज़िलनि में SOP तहत कारोबार खोलण जी इजाज़त ॾिनी वई आहे। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां मालपीड़ियूं बंदि रखण जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो हो, पर उन जे बावजूद बाअसर ठेकेदार सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया जे हुकुमनि खे थुॾे छॾियो। पाबंदीअ बावजूद मालपीड़ीअ में बेपनाह रश, जानवरनि जी ख़रीदारी तेज़ी सां जारी आहे। साफ़ इन सोशल वर्करनि पारां ज़िले इंतज़ामिया खे निशानदगी करण बावजूद ज़िले इंतज़ामिया अखियूं बंदि करे छॾियूं। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।